नाज़िर मीरोखान में टाउन अमले तरफ़ा मुतालबनि जी मंझताई शहर जे मसइलनि जे हल लाइ खुलियल कचहरी कराई वई, जंहिंमें शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले सां ॾिसूं था मुजाहिद हुसैन सूमरो जी रिपोर्ट। खुलियल कचहरी कोठाई वई जंहिंमें उते मुलाज़िमनि तोड़े नोटेबल शहरनि ऐं वापारियुनि वॾे अंग में शिरकत कई आहे। अचो त उते जेके मौजूदु आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल करियूं त संदन जो छा चवणु आहे। हिननि जी न हली आहे। हिते जेको टाउन ऑफिसर अचे थो, को महीनो रहे थो, पैसा कढायो वरी निकितो हलियो थो वञे, त इहा हाणे मां छा चवां त हिननि जी न हली आहे। बाक़ी हुननि ॾे कोई इहा आहे त उते पघारूं स्टाफ खे नथी थियनि ऐं कटौतियूं करे पंहिंजा मक़सद हासिल करे हर कोई टाइम सां हले थो वञे। ऐं वाटर सप्लाई जेका शहर खे मिलंदी आहे उन्हनि खे पघारूं न 3 महीननि जूं दाहूं करे रहिया आहिनि। शहर में हिन वक़्तु बशदाकोट सां ॻाल्हाए तव्हांजी पघारुनि जो जल्दी मसइलो हल कराईंदासीं ऐं उन खां बाद में मुलाज़िमनि पाणी मीरोखान शहर जो चालू करण जो ऐलान कयो। ऐं असांजी इहा ई गुज़ारिश आहे डिप्टी कमिश्नर कंबशदाकोट त महिरबानी करे जेके बि मुलाज़िम आहिनि वेचारा बचड़ी वारनि जो चुल्हो इन नौकरी ते हले थो। खुली कचहरी डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट कमरदीन कोपांग साहब घुराई ऐं उन में वेठासीं ऐं काफ़ी सारा इशू जेके हल न थींदड़ आहिनि उहे साम्हूं आया ऐं इंशाल्लाह उहे हल कबा अनक़रीब। ऐं पंहिंजो मुलाज़िमनि पंहिंजो एहतजाज ख़तमु करे पाणी शहर मीरोखान जो बहाल करायो आहे। कैमरामैन फ़कीर शौकत सां गॾु मुजाहिद सूमरो, मेरा टीवी न्यूज़ मीरो।